मटियारी ज़िले में मुसलसल बरसात खां पोइ पाक फ़ौज इमदादी कारवाइन लाइ पहुची वई ऐं मटियारी ज़िले जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि में बरसात में बुनल ॻोठनि जो डिप्टी कमिश्नर मटियारी असिस्टेंट कमिश्नर मटियारी अदील अहमद सोहो सां गॾु दौरो कयो। SS न्यूज़ जे रिपोर्टर नवीद ख़ासखेली मूजिबि मटियारी ज़िले में मुसलसल बरसात खां पोइ पाक फ़ौज जो इमदादी टीमूं मटियारी पहुची वयूं। पाक फ़ौज जे कर्नल हुसैन, डिप्टी कमिश्नर मटियारी अदनान राशिद, असिस्टेंट कमिश्नर मटियारी अदील अहमद सोहो ऐं मटियारी ज़िले जा लाॻापियल अमलदारनि सां गॾु मुख़्तलिफ़ इलाइक़नि जो दौरो कयो ऐं बरसात जे पाणी जो मुआइनो कयो। जॾहिं त बरसात मुतासिरनि खां मालूमात वरिती वई, उन्हनि जो इहो चवणु हो त असां सां इंतिज़ामिया का बि मदद न कई आहे, न का सार संभाल लधी आहे। उन मौक़े ते डिप्टी कमिश्नर मटियारी अदनान राशिद खे पाक फ़ौज जे कर्नल हसनैन पारां चयो वियो त बरसात मुतासिरनि जी मदद कई वञे। पाक फ़ौज पंहिंजे पाकिस्तान जी अवाम सां हिन मुश्किल घड़ी में गॾु आहे। नाज़रीन, वधीक ख़बरुनि ऐं अपडेट्स लाइ ॾिसंदा रहो SS न्यूज़ वेब चैनल। असांजे चैनल खे लाइक ऐं सब्सक्राइब करणु न विसारींदा।